पेरूमल थाने के हद में 4 महीना अग पुलिस पारा कूड़ो मुकाबलो जाना कतल कियल खिप्रवासी नौजवान अलीदर रूंजो जो कतल केस दाखिल न थियण खिलाफ शहीद अलीदर रूंजो जदोजहद कमेटी STP अवामी तहरीक ऐं क़ौमी अवामी तहरीक पारां हथन में बीनर खणी शहीद जो खिप्रो ते एहतजाजी मुज़ाहिरो कूड़ो मुकाबलो जाना बेदर्दी सां कतल कयो वियो जंहिंजे इंसाफ़ लाइ असीं मुसलसिल 4 महीना रोडनि ते आहियूं। इन जा वारिस पंहिंजा माउ पीउ उहे जेके दरबदर पिया थियनि इंसाफ़ जे लाइ। कोर्ट खिप्रो जी एडिशनल सेशन कोर्ट उन हुकुम ॾिनो हो FIR जो, पर खिप्रो जी पुलिस या सांगड़ SSP उनखे हुकुम जी जेका तोहीन कंदे उनखे उथड़े चीफ जस्टिस सिंध खां असां इहा मुतालबो था कयूं बराए महिरबानी शहीद अलीदर रूंजे जे खून सां इंसाफ़ करे उनखे जुड़तो मुक़ाबिलो ॼाणाए क़तलु कयो वियो आहे। असां सम्झूं था त इहा हिकिड़ी साज़िश आहे। पहिरीं मुंहिंजे भाउ घरां गिरफ़्तार करे उनखे बेदर्दी सां उन्हनि क़तलु कयो। असां अञा जेसि ताईं असांजो भाउ इंसाफ़ न थियो असां एहतिजाज कंदा रहंदासीं। रमज़ान जे महीने में खणी वञी शहीद कयो आहे पुलिस वारनि बेगुनाह बेॾो राति जो 12 साढे 12 बजे घर खां खणी वञी गिरफ़्तार कयो करे शहीद कयो आहे। असांखे कोर्ट सगोरी जेको सो असांजे माना एडिशन कोर्ट सगोरी हिन नोटिस बि जारी कया त माना FIR ते हिननि वरी हाई कोर्ट खां जेको सो स्टे वठी आया। स्टे ते तक़रीबन 4 महीना थी वञे स्टे ते अञा ताईं बचनि में असांजी अञा ताईं FIR कोन थी। असांजी हाई कोर्ट खे अपील आहे अलीदर रूंजो जे कतल केस दाख़िल करे ऐं नामज़द जवाबदारनि खे गिरफ़्तार करे सख़्त सज़ा ॾिनी वञे। ॿी सूरत में चिता ॾींदे चयो आहे त एहतजाज जो दाइरो वधायो वेंदो। कैमरामैन मावजी कुमार इरफान कुंबर सां गॾु राजा रशीद कुंबर, सिंध TV न्यूज़ खिप्रो।